नाज़रीन अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं टंडो अलायार मां, जिथे ॾितो कॉलोनी में भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे। अहम ख़बर है अवांखे अपडेट कंदा हलूं त टंडो अलायार जी ॾितो कॉलोनी में भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे। जवाबदार पंहिंजे पीरसन चाचे मोहम्मद जुमन खे लठियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार खे गिरफ़्तार करे लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे त टंडो अलायार में ॾितो कॉलोनी में भाइटे पंहिंजे चाचे खे क़तल करे छॾियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं टंडो अलायार मां, जिथे ॾितो कॉलोनी मां भाइटे हथां चाचो क़तल थी वियो आहे। इन हवाले से असां राब्तो कयो आहे टंडो अलायार में आवाज़ टीवी जे रिपोर्टर गुलाम रसूल नोड़ियो साथ। जी गुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल संजय, टंडो अलायार में जो है अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। चाचे भाइटे हथां जो है चाचो क़तल थी वियो है। और टंडो अलायार जे बी सेक्शन थाने हद ॾितो कॉलोनी में जो है 50 साला चाचे के जो है भाइटे लठियुनि सां हमलो करे जो है क़तल करे छॾियो। जे नतीजे में जो है 50 सालनि जो मोहम्मद जुमन ख़ासकली जो तॾहिं ते फोत थी वियो आहे। ॿुधायो त इन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त असां जेको भाइटियो आहे उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं लाश जी खणाए जेको पुलिस टंडो अलायार पहुचायो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई में जेको आहे लाश वापसि हवाले कयो वेंदो ऐं गिरफ़्तार जवाबदार खां जेको आहे पुछा ॻाछा जारी आहे। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।